ओम शांति। अॼु जा मां वाक्य आहिनि। सर्वश्रेष्ठ शक्ति आहे परखण जी शक्ति। 8/6/76 जा मां वाक्य आहिनि। बाप दादा सर्व शक्तियुनि मां असां विशेष शक्ति खे ॼाणदा आहियूं। पंहिंजे खे मास्टर सर्वशक्तिवान त सम्झदा आहियो न। सर्व शक्तियुनि मां विशेष शक्ति कहिड़ी हूंदी आहे? तो बाबा पुछनि था पंहिंजे खे मास्टर सर्वशक्तिवान त सम्झदा आहियो न। सर्व शक्तियुनि मां असां बि सर्वश्रेष्ठ शक्ति कहिड़ी आहे? भई असां मास्टर सर्वशक्तिवान बि आहियूं, लेकिन हुनमें भी सर्वश्रेष्ठ शक्ति कहिड़ी आहे? जे पढ़ाई में अनेक सब्जेक्ट हूंदा आहिनि, लेकिन हुनमें भी हिकु विशेष हूंदो आहे। उहा ई बाबा चवनि था सर्व शक्तियूं आवश्यकता आहिनि, लेकिन इन शक्तियुनि मां सभिनि खां श्रेष्ठ शक्ति कहिड़ी हूंदी आहे? जो आवश्यक आहे, जंहिंजे बिगर महारथी व महावीर थियण मुश्किल आहे। अहिड़ी कहिड़ी शक्ति आहे जंहिंजे बिगर असांजो महावीर या महारथी थियण मुश्किल आहे? आहिनि त सभी शक्तियूं जरूरी, लेकिन हिक जो ॿिए सां संबंध आहे। हर हिक शक्ति जो हिक ॿिए सां संबंध आहे, लेकिन त बि नंबर 1 जो सर्व शक्तियुनि जे नज़दीक लाइण वारी वो कहिड़ी शक्ति आहे? हिकु अहिड़ी शक्ति असां में हुजणी खपे जंहिंजे कारण सर्व शक्तियूं आपे ई अची वञनि। त कंहिं चई बाबा परखण जी शक्ति, सेल्फ रियलाइजेशन करण भी परखण जी शक्ति आहे न। सेल्फ रियलाइजेशन जो अर्थ या पंहिंजे पाण खे परखण व ॼाणण। बाबा चए तो, बाबा चवनि था कि कंहिं परखण जी शक्ति त बाबा चई सेल्फ खे रियलाइज, खुद खे असां पंहिंजे पाण खे परखूं। जी हाणे ये संगम युग अहिड़ो समय आहे जंहिं समय असां खुद स्वयं खे स्वयं ॼाणे सघंदा आहियूं। ॿिए कंहिं युग में सत्युग में पतो हूंदो मां आत्मा आहियां, लेकिन जो बाबा जा एॾा सारा आत्मा जे जेको यथार्थ बाबा ज्ञान ॾिनो अथई वो थोड़ी पतो हूंदो सत्युग में। एतिरो पतो हूंदो मां आत्मा आहियां, लेकिन मां आत्मा काथां जी रहण वारी, मुंहिंजी आत्मा में मन बुद्धि संस्कार आहे, मां आत्मा में कहिड़ी कहिड़ी शक्तियूं गुण आहिनि, ये सभु थोड़ी पतो हूंदो। सिर्फ़ मां आत्मा आहियां ये पतो हूंदो। तॾहिं छो उहो बि छो जंहिंसां सहज हिकु शरीर छॾे ॿियो वठी सघूं। त बाबा चवनि था कि पंहिंजे खे परखण व ॼाणण, सेल्फ रियलाइजेशन मतलब पंहिंजे खे परखण व ॼाणण। त इहा आहे शक्ति। पहिरियों बाप खे परखदव तॾहिं ॼाणदव, पहचानदव न। जो बाबा चवनि था कि हाणे हिकु त खुद खे ॼाणो, ॿियो बाप खे परखूं। जेसिताईं असां खुद खे त ॼाणे छॾियो, ठीकु आहे मां आत्मा आहियां, लेकिन मां आत्मा जो बाप परमात्मा आहे। बाबा चईंदा न जेसिताईं कोई आत्मा ईअं न सम्झे कि हा मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, जेसिताईं इहे ॻाल्हियूं अगरि कोई आत्मा न सम्झदी आहे न, हिनखे सुठी रीति परखदी न, ॼाणदी न, जीवन में धारण न कंदी, हुन रीति न पहचानदी, तेसिताईं हुनखे ज्ञान सम्झ में ई न ईंदो अॻियां। त पहिरीं शक्ति आहे मुख्य शक्ति परखण जी शक्ति। हुनमें भी पहिरियों खुद खे ऐं बाप खे परखूं, ॼाणूं, पहचानूं। ऐं जॾहिं पहचानदासीं तॾहिं त बाप जे समीप ईंदासीं न, हुनजे समान थी सघंदासीं न। भई ॿार खे पतो ई न आहे इहो मुंहिंजो माउ पीउ आहे, त ॿार हुननि खे ॼाणे सघंदो, हुननि जे समीप अची सघंदो, हुननि जे समान ठही सघंदो। त असां बि जेसिताईं खुद खे न ॼाणंदासीं कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो असली पीउ परमात्मा आहे,
मथे रहण वारो, मां भी मथे रहण वारी आत्मा आहियां। मां हिते हिन समय बाबा मूंखे, मां सतयुग त्रेता द्वापर कलयुग खां पार करे हाणे मां हिन कलयुग अंत ताईं पहुची आहियां। हाणे वरी बाप मूंखे मिलियो आहे, मुंहिंजो बाबा मथे रहंदो आहे। मुंहिंजे बाबा जा गुण, कर्तव्य, स्वयं जी चक्कर, मां कीअं चक्कर लॻाया आहिनि, जेसिताईं असीं परखंदासीं न, पहचानंदासीं न, ॼाणंदासीं न, मञंदासीं न, तेसिताईं असां बाबा जे समीप कीअं अची सघंदासीं। तेसिताईं असांजे मन में संकल्प कीअं ईंदो की मां बि हुन बाप जहिड़ी ठहां। भई मुंहिंजो पीउ एॾो ऊचो आहे, सुख जो सागर, शांति जो सागर, शक्तियुनि जो सागर, त मां बि हुनजो ॿार ओड़ो ठहां न, तॾहिं त सभु समान थी सघंदासीं न। परखण जी शक्ति नंबर 1 आहे। परखण जेके कॉमन शब्द में असां पहचान चईंदा आहियूं। पहिरियों ज्ञान जो आधार या बाप खे पहचानण अर्थात परखण, हीअ बाबा जो कर्तव्य थो हले, असां ॿियो कुझु बि न। अगरि सॼे ॾींहं में असां इहे यादि रखूं कि हिन समय सुशी ते जीअं घर में प्रोग्राम हूंदो आहे त सदा यादि रहंदो न, हुन अनुसार ई सम्झो वीचार शरीर हलंदो आहे। भई घर में हाणे 7-8 ॾींहं प्रोग्राम आहे त बीमारी, बुख, प्यास सभु भुलिजी वेंदी आहे, बाक़ी सभु कमु सभु भुलिजी वेंदो आहे। पहिरियों उहो कमु पूरो करण में लॻी वेंदा आहिनि। त ॾिसो मम्मा बाबा बि छो अॻियां हलिया। शुरू में ब्रह्मा बाबा पहचाने न कि हाँ भई अरे त बाबा जो कर्तव्य शुरू थी वियो आहे। मम्मा बि पहचाने, तॾहिं त एॾो ॾिसो निंड बि उन्हनि जी फिटी वई। ब्रह्मा बाबा ऐं मम्मा जी, असां त वरी बि निंड कंदा आहियूं, लेकिन असां त ॿुधो आहे मम्मा 2 बजे उथी वेंदा, पोइ सॼो ॾींहुं केॾो कारोबार, रोज में रेस्ट कंदा हूंदा न कंदा हूंदा। और शुरू स्थापना जो कार्य त केॾो हूंदो न। ऐं ब्रह्मा बाबा खे बि असां ॿुधो आहे भई एॾो बाबा जो रथ हूंदे हुए बि बाबा रोज अमृत वेलो बि कंदा हुया, सभिनि खे कराईंदा हुया। त ॾिसो छोकी उन्हनि जी नस नस में इहो हुयो कि बाबा जो कर्तव्य थो हले। श्री बाबा हिन समय धरती ते आया आहिनि त बुख निंड सभु गुम थी वेंदी आहे। त असां बि अगरि घर में 7-8 ॾींहं प्रोग्राम हूंदा आहिनि त सभु भुलिजी वेंदा आहियूं न। अॼु माण्हुनि जे घर में कोई बीमार पए थो त जेसिताईं हुनजी बीमारी ठीक न थिए, वापसि जीवन में न हले, तेसिताईं त माण्हू माउ पीउ त सभु भुलिजी वेंदा आहिनि। त ईअं ई असांखे बाप खे पहचानणो अर्थात परखणो आहे कि बाबा जो कर्तव्य थो हले। हाणे बाबा सभी आत्माउनि खे दुखनि सां छुड़ाए करे सुख जी दुनिया ठाहिण आयो आहे हिन धरती। फौजी माण्हू निंड कंदा हूंदा, हुननि जी चैन जी जीवन हूंदी, त हूअं ई असां बि हाणे रूहानी योद्धा आहियूं। असांखे बि एॾी वॾी जिम्मेवारी बाबा ॾिनी अथई। त बाबा चवनि था कि हाणे बाप खे पहचानो अर्थात परखो कि बाप जो कर्तव्य थो हले। पहिरियों परखण जी शक्ति आवश्यक आहे। जॾहिं असां पहिरियों परखे वठंदासीं न, हा भई कंहिंजो कमु थो हले, मूंखे रोज़ मुरली छो ॿुधणी आहे, छो त हिन समय बाबा ज्ञान ॿुधाइण ईंदो आहे। मुझे रोज बाबा खे याद छो करणो आहे, खुद खे आत्मा छो सम्झणो आहे, छो त हिन समय मां आत्मा स्वयं जा कैरेक्टर सुधारे सघंदी आहे। मां आत्मा स्वयं में 84 जन्मनि ताईं, उन खां पोइ कॾहिं बि असां खुद खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे शक्ति न भरे सघंदासीं। हाणे जेतिरा गुण शक्ति सम्झ असांजी बुद्धि में वेंदी, असां जेतिरो बाबा खां हाणे वक़्तु वठंदासीं, सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए यादि कंदे, जेतिरो ख़ुशी में रहंदासीं ओतिरा असांजा 84 जन्म ख़ुशियूं असां जीवन में ॾिसंदासीं। त कम से कम असांखे इहो त यादि रहे, चलो ॿियो कुझु बि न, लेकिन हाणे असां बाबा चई न, तव्हां पंहिंजे पूरे 84 जन्मनि जो रिकॉर्ड थो भरिजे।
त पहिरियों परखण जी शक्ति आवश्यक आहे। परखण जी शक्ति खे नॉलेजफुल जी स्टेज चइबो आहे। परखण जी शक्ति जो विस्तार छा आहे ऐं हुन सां प्राप्ति छा थींदी आहे, हिन विषय में आपस में रूहरियान करे सघंदा आहियो। परखण जी शक्ति जो विस्तार करणो। परखण जी शक्ति छा आहे, कीअं धारण करे सघंदा आहियूं। परखण जी शक्ति कॾहिं कॾहिं जरूरत पवंदी आहे, हुते असां कीअं कीअं अप्लाई करे सघंदा आहियूं। परखण जी शक्ति छो खपे, कि क्यों, क्या, कब, कहाँ, कैसे। क्यों, क्या, कब, कहाँ, कैसे, ये 5 शब्द। ये 5 शब्द असां जी परखण जी शक्ति जे लाइ यूज़ करूं। परखण जी शक्ति छो खपे, परखण जी शक्ति छा आहे, कीअं, कॾहिं, काथे यूज़ करे सघंदा आहियूं। त इहे जॾहिं असां वीचार कंदासीं न त हिन ते असां भाषण बि करे सघंदा आहियूं। खुद खां ई पुछो, इहे जॾहिं वीचार थींदो वेंदो पोइ खुद खे धारण थींदो वेंदो। आपस में असां सरीखे खेॾण वारा हूंदा आहिनि न आपस में, त खेल में बि मज़ो ईंदो। हाणे असांखे बाबा चईं न असांखे हिन ज्ञान रत्न सां खेॾणो। असां आपस में हिक ॿिए सां मिलंदा आहियूं न, जैसे ज्ञानी आत्मायूं, बाबा जा असां ॿार। असांखे हाणे दुनिया जी अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियुनि खे छा डिस्कस करो, लेकिन असांखे हाणे हिन ज्ञान रत्न सां खेॾणो। भई अलॻि अलॻि शक्तियुनि जे बारे में वीचार करो, कीअं खपे, काथे काथे खपे, छो खपे। त इहे खेल खेॾणो। त बाबा चए थो आपस में जॾहिं असां रूहरियान कंदासीं न बाबा जी ज्ञान जी लेन देन, इहे खेॾण थी वेंदी। खेल में मज़ो ऐं जेका आपस में जीअं हम शरीर मतिलबु असां ब्राह्मण ॿार मिलंदा आहियूं त खेल में मज़ो ईंदो आहे न। खेल में मेल बि थी वेंदो आहे। पोइ खेल में केंद्र संस्कारनि सां सम्झो मेल बि थी वेंदो आहे। हिते बि असांखे छा करणो आहे, सॼो ॾींहुं बाबा चईंदा न संस्कारनि खे मिलाइणो। असांखे हिन समय संस्कारनि खे मिलाइण लाइ बाबा जी ज्ञान जी रूहरियान कंदासीं न त असांजो संस्कार बि मिली वेंदा। हिन खेल में बि आपस में खेलंदे खेलंदे पोइ दोस्त ठही वेंदा। उहो थियो स्थूल खेल। हिते बि खेल में आत्माउनि खे समीपता जो मेल थींदो आहे। हिते हिन ज्ञान जी लेन देन सां असांजे आत्माउनि में जे स्वभाव संस्कारनि जी समीपता मतिलबु उहो सिमिलर थींदा वेंदा, उहो मेल थी वेंदो। आत्माउनि जे संस्कार स्वभाव जो मेल थी वेंदो। खेल जे साथी ॾाढा पक्का हूंदा आहिनि न, जीवन में अंत ताईं पंहिंजो साथ निभाईंदा आहिनि। रूहानी खेल जे साथ अंत ताईं आपस में मेल निभाईंदा आहियो। ये जे माण्हू दुनिया में माण्हू खेल वारा अंत ताईं हिक ॿिए सां खेल निभाईंदा आहिनि न। भई कबड्डी आहे या जेको ग्रुप जो खेल हूंदो आहे हुनमें सभिनि खे हिक ॿिए सां मिली जुली करे हलणो ई पवंदो। सम्झो 11 जी टीम आहे, हिकु बि धोखो ॾींदो त ख़राब आहे न। त रूहानी खेल सां गॾु अंत ताईं आपस में मेल निभाईंदव, तॾहिं त हिन मेल जी निशानी छा ठहींदी? माला। माला कीअं ठहींदी? बाबा चईंदा न मां पंहिंजी माला ठाहिण आहियां परमधाम में। हिते त बाबा चईंदा आहिनि उल्टे वृक्ष जे रूप में रहंदा आहिनि, त बि माला जो रूप हूंदो आहे। त बाबा चवनि हिन समय मां पंहिंजी माला ठाहिण आहियां। त माला कीअं ठहींदी? जॾहिं असां आत्मायूं हिक ॿिए सां रूहरियान कंदासीं, ज्ञान जी लेन देन कंदासीं। ज्ञान जी लेन देन कंदे कंदे आपस में जॾहिं असांजो स्वभाव संस्कारनि जी मेल थी वेंदी आहे न, तॾहिं असां बाबा जी माला जा मणका ठही सघंदासीं।
और जेको स्वभाव संस्कार में कभी जे मेल न ईंदो वो पोइ बाबा जी माला में न ईंदो। बाबा चईंदा आहिनि न उन्हनि जी सजनियूं ॾिसो साथ वेंदियूं, बाक़ी सभु हाराती। सजनियूं केरु हूंदियूं जंहिंजो स्वभाव संस्कार बाप जहिड़ा हिक ॿिए समान हुजे। सभी ॻाल्हियुनि में जॾहिं अंत में हिक ॿिए जे समीप थी वेंदा आहियो न, स्वभाव संस्कारनि में मेल थी वेंदो आहे, तॾहिं दाणो दाणे सां मिली वेंदो आहे। हिन समय सभिनि खे ज्ञान आहे, सभिनि में गुण शक्तियूं आहिनि, तभी अञा ताईं बाबा जी माला छो की है? छो जे असां दाणो दाणे सां त फिक्स थे, सम्झो आत्मा में कोई विशेषता है, गुण आहिनि, शक्तियूं आहिनि, ॿिए में भी आहिनि, लेकिन तव्हांजा हुनजा जेसिताईं स्वभाव संस्कार मेल न थींदो तॾहिं बाबा चईंदा आहिनि हा हा कंदा हलो, सभी जो रिगार्ड रिस्पेक्टिव, सभिनि खे अॻियां वधाइण जी, सभिनि सां मिली जुली करे हिकु चए हा, पोइ अगरि कुझु ग़लति आहे त हुनखे प्यार सां सम्झाए ताकी उहा बि तव्हांजी ॻाल्हि मिले, ईअं सम्झो संस्कार मिली वेंदा। त ईअं बाबा चवनि था कि सभी ॻाल्हियुनि में जॾहिं अंत में हिक ॿिए जे समीप थी वेंदा आहिनि, मेल थी वेंदो आहे। कंहिंमें मेल थी वेंदो? संस्कार स्वभाव में, तॾहिं दाणो दाणे सां मिली सघंदो, तॾहिं छा ठही वेंदी? माला ठही वेंदी। ये संस्कार स्वभाव जो मेल जी निशानी छा आहे? माला। माला अर्थात जीअं आत्माउनि जो संस्कार स्वभाव जो मिलन थी वेंदो आहे न, त उहो पोइ बाबा जी माला में अची वेंदो। जीअं 8 जी माला, 108, 8 जी माला, 16,108, पोइ 9 लख, जेकी बि आत्मायूं नंबरवार मथे असां कीअं वेंदासीं? ॾिसो त बाबा चवंदा आहिनि 16,108 जी माला हूंदी आहे न मेन त 8, 108, 16,108 ईअं हूंदी आहे। त इहे मालायूं कीअं ठहींदियूं बाबा जी? बाक़ी त भगत माला हूंदी आहे, उहो त पोइ उहो भक्ति करण वारनि जो जेका संस्कार हूंदा उन्हनि जो मेल थींदो त उहो माला अलॻि थींदी। लेकिन बाबा जो पंहिंजी माला ठाहिण वारो हुनजे लाइ असांखे हिक ॿिए सां जो बाबा जी श्रीमत अनुसार असां हुननि जा ग़लति स्वभाव संस्कारनि जे हिसाब सां पंहिंजे पाण खे न, बाबा जी श्रीमत अनुसार असांजा स्वभाव संस्कार हिक ॿिए जे मेल सां थींदा वेंदा, तॾहिं असां माला जो मणको ठही सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।